जी नाज़रीन, मुबारकपुर शहर का विचा निकिरंदड़ आबाद लिंक रोड ते असीं मौजूद आहियूं, जिते केतिरनि सालनि खां हिन रोड जो कमु न थियण करे तमामु हिन रोड जी हालत ख़राब थी चुकी आहे। इन ख़राब हालत जे सूरत हाल बाबति इलाइक़े वासियुनि ऐं मुसाफ़िरनि खां मालूम कंदासीं उन्हनि खे कहिड़नि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। असांजो रोड आहे आबाद खां अचूं था मुबारकपुर ताईं वञूं था सॼो रोड अहिड़ो लॻो पियो आहे असांजो जेको 10 मिंटनि जो पंधु आहे जेको 15 मिंटनि जो पंधु आहे उते असांजो घंटो मुनो घंटो लॻी थो वञे। सर जेको आहे त असांजी पुलियूं बि बगला आहिनि। हिन में असांजे अलावा जेको बि आहे असां हर हिक खे चई बीठा आहियूं सर असांखे रोड जो असांखे रस्ता जो असां ठाराहियो। बोर्ड खां वठी असांजो रस्तो उअं ई लॻो पियो आहे। कंहिं बि ईअं न चयो आहे त असांजे रोड सही आहे। जेके वॾेरा आहिनि सरबराह आहिनि उन चवंदा असांखे वोट ॾियो, असां तव्हांखे बिजली ॾींदासीं, गैस ॾींदासीं, तव्हांखे रोड ॾींदासीं। उन में असां को बि तव्हां नथा कनि। पोइ जंहिं महिल इलेक्शन गुज़री थी वञे पोइ को घर दर खड़काए वञी दर खड़काए वेंदा त को निकिरे बि कोन थो घर खां ॿाहिरि। सर असां सां वॾी तकलीफ़ आहे असांखे। हे रोड साईं 2010 जेकी 10 खां वठी जेकी बोर्ड आई आहे उन खां वठी ख़राबु लॻो पियो आहे। साईं ॾाढी लहे थी मिसाल त हे रोड ठहियो आहे त वरी इहा हाणे रोड सां इहा ई हालियत आहे त हर माण्हू परेशान आहे। बसि असांखे वरी अछी ॾाढ़ी थी आहे अची त इहो इन ई हाल में जेको हणी आहे त पथर निकिरंदा वञनि था। बसि पिया चवनि पिया असांखे इबरत इहा आहे जो हिन चकर असां हिन रोड सां आया आहियूं, तकलीफ़ ॾिठी आहियूं। तव्हां हितां अचो वञो कीअं था कयो कीअं था। वरी वाउंड कढी आहे त हाणे त विसारे छॾी हुयासीं ई कान माण्हू ई न हुआसीं असां। बिजलियूं ॿियो कुझु त न न महिरबानी करे रोड खे त कुझु हथु हणाइजनि उहो त थिए, पर उहो न बिजली न को छा पुलियूं धार न आहिनि। कंहिं वाह में जाॻिणो थो पए। वॾा असां ॾुखिया थिया आहियूं। रोड खे त महिरबानी करे हथु हणाइजनि को। रोड बाबा वॾो टाइम थी वियो आहे असल में बोर्ड खां अॻ में ख़राबु तकलीफ़ ॾाढी। रोड ॾिसो पाण त इहो ई हाल आहे। असांजे वोट तंहिं महिल वठी चया आहिनि त तव्हांखे रोड नओं कराए ॾींदासीं। हाणे वोट वठी आहिनि त हाणे इनशा ताला बिजली पूरी न थिए। बिजली खे त हाणे खॾ में माण्हू ईअं ई गुज़ारो करे थो वञे प्लेटनि स्लेटनि ते सोलर ते। रोड त असांखे तकरीबन सही हुजे न। नाज़रीन, तमामु मुसाफ़िरनि इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि ॿुधायो नुमाइंदा जेके आहिनि वक़्त दौरान इलेक्शन दौरान असांखां वोट वठी करे हलाए वेंदा आहिनि। बाद में वाइदा तमामु कंदा आहिनि त इलेक्शन दौरान असां हे जेके रोड आहे तव्हांखे असां तामीर कराए ॾींदासीं, मरमत कराए ॾींदासीं। लेकिन अफ़सोस सां चवणो पए थो 10-12 साल गुज़रण बावजूदि हिन रोड जो जेको मरमती कमु आहे उहो न थी सघियो आहे। कैमरामैन अमजद खोसा सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।